नासिम ॿिए पासे ठटे में DHO ऑफिस के ॿाहि लॻी वई आहे। फर्नीचर ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया ठटे मां, जिते DHO ऑफिस के ॿाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि फर्नीचर ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। मकली में क़ाइम DHO ऑफिस खे ओचितो ॿाहि लॻी वई, जॾहिं त अमले ॿाहि ते कंट्रोल करे वरितो आहे। फर्नीचर ऐं ॿियो सामान सड़ी वियो आहे। DHO ऑफिस इंतज़ामिया जो चवणु आहे ॿाहि शॉर्ट सर्किट सबबि लॻी। वाक़े जी जांच कई पई वञे। ठटे जी DHO ऑफिस खे ॿाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि फर्नीचर ऐं ॿियो सामान सड़ी वियो आहे। मकली में क़ाइम DHO ऑफिस खे ओचितो ॿाहि लॻी वई, जॾहिं त अमले ॿाहि ते कंट्रोल आणे वरितो आहे। DHO ऑफिस इंतज़ामिया जो चवणु आहे ॿाहि शॉर्ट सर्किट सबबि लॻी। वाक़े जी जांच कई पई वञे। ठटे जी DHO ऑफिस में शॉर्ट सर्किट सबबि ॿाहि लॻी वई आहे, जॾहिं त अमले ॿाहि ते कंट्रोल आणे वरितो आहे। मकली में क़ाइम DHO ऑफिस खे ॿाहि लॻी वई आहे। शॉर्ट सर्किट सबबि ॿाहि लॻी आहे। अमले ॿाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। ॿाहि लॻण सबबि फर्नीचर ऐं ॿियो सामान सड़ी वियो आहे। ॿाहि शॉर्ट सर्किट सबबि लॻी। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी शहरबानो, मकली ते क़ाइम DHO ऑफिस छठो में ऑफिस ब्लॉक आहे। उनमें एक रूम में ओचितो ॿाहि लॻी पई आहे, जंहिंजे नतीजे में DHO ऑफिस जे साम्हूं जेका आहे ADHO ऑफिस जेका ADHO जंहिंमें वेंदो आहे, उहो ऑफिस जेको आहे उहो उनखे नुक़सानु पहुतो आहे। DHO ऑफिस जी इंतज़ामिया जो चवणु आहे त ऑफिस में ॿाहि जेका आहे AC जी शॉर्ट सर्किट सबबि लॻी आहे, छाकाणि जो हुन में AC एयर कंडीशन ताज़ो लॻायो वियो, जंहिंजे नतीजे में ॿाहि ओचितो लॻी आहे। ऐं ॿाहि जे नतीजे में DHO ऑफिस सख़्तु मुतासिर थी आहे। हुन में पियल फर्नीचर उहो सड़ी वियो आहे। उनजे पर्दा जेके आहिनि उहे सड़ी विया आहिनि। एयर कंडीशन सड़ी वियो आहे, जॾहिं त अमलो जेको उते छाकाणि जो कोरोना वायरस वारी सूरताल सबबि जेका आहे DHO ऑफिस खुलियल रहे थी, उते मौजूदु अमलो ख़ासि तौर ते चौकीदार फतेवाला जेके हुआ, उन्हनि हिमत जो मुज़ाहिरो कयो। बर वक़्तु ॿाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। DHO ऑफिस उहा सख़्तु मुतासिर थी आहे। बाक़ी जेका ब्लॉक DHO ऑफिस या ॿी समूरी जेका ब्लॉक आहे उनखे नुक़सान खां बचायो वियो आहे। अलबत्ते ADHO ऑफिस जेका आहे उहा सख़्तु मुतासिर थी आहे। DHO ऑफिस जे अमले जो चवणु आहे त इब्तिदाई तौर ते जेका आहे ॿाहि जी जेको कारण आहे उहो शॉर्ट सर्किट सबबि। महबूब रोही, अपडेट्स लाइ महिरबानी। ख़बरुनि ऐं अपडेट सिलसिलो जारी आहे। ते वठूं था शॉर्ट ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी हासिल थियूं था हेडलाइंस सां गॾु। ॾिसंदा रहो KTN न्यूज़।